मज़हब ऐं मज़हब थींदो माण्हुनि जो आहे। स्टेट जो त कहिड़ो मज़हब आहे? मां तव्हांखे ॿ टे मिसाल ॾियां, सादा मिसाल। तव्हां बस में चवंदा आहियो, को माण्हू पुछे बस जो मज़हब कहिड़ो आहे? बस जो को मज़हब कोन्हे। मज़हब बस में चढ़ण वारनि माण्हुनि जो आहे। माण्हू चढ़े रेल में टिकट वठणु पुछे पिया, हुनखां बाबा रेल मुस्लमान आहे, हिंदू आहे, ईसाई आहे? त माण्हू चवंदो बाबा रेल जो को मज़हब कोन्हे, रेल मुस्लमान हिंदू न आहे, रेल रेल आहे। तव्हां वञो की होटल में मालिक आहे, त भेण खां पुछो आहे होटल जेको इहा आहे इहो मुस्लमान आहे, हिंदू आहे? बाबा होटल जेको आहे उहो त होटल आहे, बाक़ी उन में बेड़ा बुर्जी मालिक उन जो मज़हब हुते जो जहाज में चढ़े माण्हू। तव्हां दर्जी कपिड़ा जो पुछो भाई दर्जी मुस्लमान आहे, हिंदू आहे? इहा जा बीमारी आहे, हर शइ में मज़हब पुछण जी। ऐं पाकिस्तान में इहा बीमारी तमामु आम आहे, छाकाणि त पासपोर्ट ठाराहियो लिखियो पियो आहे कि मज़हब कहिड़ो आहे। ॿाहिरि जो मुंहिंजो कहिड़ो तालुक हिन ॻाल्हि सां? पासपोर्ट जो मतिलबु आहे त मूंखे डॉक्यूमेंट आहे त मां ट्रेवल ॿाहिरि करे सघां थो, इहो आहे। पास आहे, हिकिड़ी पास आहे कोर्ट जी, माना माण्हू खे ट्रेवल करण जो डॉक्यूमेंट आहे, लिखियो पियो आहे मज़हब कहिड़ो। शनाख्ती कार्ड तो वजह नालो लिखियो पियो आहे हुनजो संतोष कुमार, त ख़बर पइजी वई त हिंदू हूंदो पियो, नाले मां ई ख़बर पइजी वेंदी न। पर खानो लिखियो पियो आहे त हे मज़हब कहिड़ो। तव्हां का बि शइ पाकिस्तान में सरकारी फार्म को बि उनमें खानो आहे तो मज़हब कहिड़ो। ये कहिड़ी बीमारी? माण्हू जो कहिड़ो तालुक हिन ॻाल्हि सां त माण्हू पासपोर्ट में मज़हब, डोमिसाइल जो मज़हब। डोमिसाइल जो मतिलबु आहे त पक कहिड़ो आहे, हे माण्हू रहंदो दौलतपुर में आहे, दौलतपुर जो रहवासी आहे, इहा कहिड़ी आहे पक, इहो आहे डोमिसाइल। इन में कहिड़ो कमु आहे मज़हब? PRC आहे बाबा, परमानेंट रेजिडेंस हिन माण्हूअ जी हिन शहर में, इहा ई ख़बर पवणी आहे, इहा ई तस्दीक करणी आहे न। लिखियो पियो मज़हब कहिड़ो, मज़हब दाख़िला वठो यूनिवर्सिटी में, कॉलेज में, मज़हब कहिड़ो। हता के ॿार स्कूल में दाख़िल थो थिए प्राइमरी, उनमें खानो आहे मज़हब कहिड़ो। त इहो सिर्फ़ु हिन करे आहे जो स्टेट नॉन सेक्युलर ऐं रियासत माण्हुनि जे सुञाणप सां खेॾे थी। त इन करे जेको तव्हांखे मूं चयो त टे शयूं आहिनि, सेक्युलर स्टेट, सेक्युलर समाज ऐं सेक्युलर फ़र्क़ आहे। त जेका रियासत मज़हब अख़्तियार करे थी, या ईअं ई आहे जीअं कंहिं बस जे ॿाहिरां लिखिजे त हीअ मुस्लमान बस आहे, हीअ हे हिंदू ट्रेन आहे, हे ईसाई जहाज़ आहे। पोइ मुल्क में त ईअं ई आहे, मुल्क में त अहिड़ो कॉमन स्पेस आहे न, हीअ जाग्राफी आहे जेका जंहिं ते माण्हू रहनि था, हिकिड़ी कॉमन जाग्राफी ऐं अथॉरिटी आहे, उनजो कहिड़ो वक़्तु मज़हब। इन करे हाणे तव्हां सम्झी विया हूंदो त दुनिया में उहे सभई मुल्क जेके मज़हब खे अनेक्स कनि था, अटैच कनि था रियासत सां, उहे दरअसल तफ़रीक़ कनि था, इहो ग़लति आहे। इनखे चइबो आहे। ऐं जंहिं माण्हूअ इहो नज़रियो पेश कयो, ख़्यालु त पुराणो आहे तमामु, पर जंहिं प्रॉपर इहा थ्योरी ॾिनी, उहो माण्हू बर्तानिया जो माण्हू ऐं 1853 उन माण्हूअ पहिरियों दफ़ो तारीख़ में इहो तसवर पेश कयो, नालो जॉर्ज जेकब हेलविक। ऐं मज़े जी ॻाल्हि त पाण बि कंहिं ज़माने में सख़्तु मज़हबी रहियो। ऐं मां तव्हांखे समाज छा चयो, हे जेको तव्हांजो सुवाल हो बेबी जो, त बाबा शिया सुनी जो मसइलो छा आहे, हिंदू मुस्लमान मसइलो छा आहे। सेक्युलर समाज जो मतिलबु आहे त अहिड़ो समाज जंहिंमें माण्हुनि खां हर जाइ ते मज़हब न पुछो, इहो मुंहिंजो इंफरादी आहे अनऑफिशियल। हाणे हिते स्टेट कोन्हे, क्लासरूम में, घर में, ओड़े पाड़े में, बस में, रेल में, जहाज़ में,
रेस्टोरेंट मानी खाइण में, बाज़ार में, दुकान में, जेको दुनिया पूरी आहे। सेक्युलर समाज जो मतिलबु आहे त अहिड़ो समाज जंहिंमें कॉमन पॉइंट ऑफ रेफरेंस मज़हब न हुजे, हर शइ में मज़हब रेफर न थिए, ऐं मज़हब रेफर थिए बि छो, उहो इफ़रादी मामलो पाण लकुम दीनकुम त इन करे सेक्युलर समाज जो मतिलबु आहे त हिकिड़ो अहिड़ो समाज जंहिंजो पॉइंट ऑफ रेफरेंस, जीअं तव्हां चओ था न त माण्हू अवा तूं सुनिए शियो आई माना त पंहिंजी रेफरेंस, अवा तूं बरेलवी आई देवबंदी या रेफरेंस पाए, तूं हिंदू मुस्लमान आहीं, माना समाज जे अंदरि माण्हुनि जा तालुकात जेके आहिनि पाण में, वहिंवार जेको आहे उनजी पॉइंट ऑफ रेफरेंस जेका आहे उहा मज़हब जेकॾहिं आहे त इहो नॉन सेक्युलर समाज आहे। ऐं जेकॾहिं कंहिं मज़हब खे समाज जी इज्तिमाही ज़िंदगीअ में पॉइंट ऑफ रेफरेंस न बणाइजे त इहो आहे सेक्युलर समाज। असां वटि हूअं बि माण्हू खे घणो शौक़ु आहे हर माण्हू जे बारे में ॻाल्हाइण जो, ॼाणण जो, वांदो समाज आहे, पर दुनिया में जिते मुआशरा थोरो बहितर थी विया आहिनि उते हाणे माण्हू खे का परवाह कान्हे त तव्हां मज़हब कयो, तव्हां हुकुम कयो, तव्हां मज़हब कयो, पर असां वटि वॾो इहो मर्ज़ मौजूदु आहे। इन करे हाणे तव्हां सोचो त सेक्युलर समाज जो मतिलबु इहो बि आहे त सेक्युलर सियासी पार्टियूं केतिरियूं आहिनि, छाकाणि त पॉलिटिकल सोसाइटी जी अदावत कनि थियूं सियासी पार्टियूं, हे समाज रवाजी समाज, पर पॉलिटिकल पार्टी जो मतिलबु आहे पॉलिटिकल सोसाइटी। ऐं हाणे इहो सुवालु अहम आहे त असांजे समाज में सेक्युलर सियासी पार्टियूं केतिरियूं आहिनि, आङुरियुनि ते कयल जेतिरियूं भी न आहिनि मुल्क में, ऐं पार्टियूं जुरत नथियूं कनि त पाण खे सेक्युलर क्लेम कनि। ईअं साॻी तरह सेक्युलर अदब जंहिंमें मज़हब रेफर न थिए, सेक्युलर जर्नलिज़म, असां वटि ख़बर ईंदी आहे गंबट मां हिंदू वापारी अगवा, हीअ कहिड़ी ख़बर आहे, इहा कहिड़ी ॿोली आहे? जॾहिं ख़बर में लिखियो पियो आहे त हे संतोष कुमार आहे त माना पक सम्झे त इहो अॻे हिंदू आहे, माना लाज़मी तरह ॿुधायो त इहो हिंदू वापारी, हा ख़बर में लिखो, ऐं न वरी अगवा करण वारे हुनखे हिंदू मज़हब जे बिना अगवा कयो, हुन अगवा कयो वापारी, पर असांजी नॉन सेक्युलर सोच इहा आहे त उहा लिखंदी छा हिंदू वापारी, हिंदू नारी ही बि अलॻि पियो पिए। त इन करे असां यूनिवर्सिटियूं आहिनि, उसूली तरह ते यूनिवर्सिटियूं ऐं तालीमी इदारा, कॉलेज, स्कूल त सेक्युलर हुअणु खपनि, जिते हर मज़हब जे माण्हूअ खे आज़ादी हुअणु खपे ऐं इनसिक्योरिटी न हुअणु खपे, पर असां वटि इहो प्रॉब्लम आहे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे कराची में, दीवान आहे, हुन मूंखे ॿुधायो हींअर, उहो बिज़नेसमैन, चई त चोथों पंजो ॾींहुं मुंहिंजो पुटु रोअंदो आहे कराची जे वॾे ग्रामर स्कूल में, टॉप ग्रामर स्कूल कराची में। चई छा थियो? चई असां जी का पार्टी को प्रोग्राम हो स्कूल में, सो मानी लॻी, मां वेठुसि त छोकिरा उथी विया त हिंदू सां गॾु न खणंदा। तव्हां तसवर कयो त केॾो हुन ॿार जे लाइ ट्रॉमा हूंदो, हुन ॿार पाण खे छा सम्झो हूंदो त मूं में ख़राबी कहिड़ी आहे, आख़िर छा मसइलो आहे जो मुंहिंजा दोस्त गॾु पढ़ंदड़ मूंसां शागिर्द उहे उथी था वञनि त हे हिंदू आहे इन करे कीअं ठहूं। इहो छो आहे? इहो इन करे आहे जो समाज नॉन सेक्युलर आहे, स्टेट नॉन सेक्युलर आहे, 24 कलाक माण्हू खां पुछो वञे थो तुंहिंजो मज़हब कहिड़ो आहे, ऐं इहा जेका बार बार पुछणु आहे इहा डिस्क्रिमिनेशन आहे। ऐं इहो तव्हां महसूसु न करे सघंदव, छाकाणि त तव्हां सोकाल मुस्लमान आहियो, पर उहो माण्हू या उहे माण्हू जिन सां इहा तकलीफ़ थींदी हुजे उहे तव्हांखे ख़बर आहे न गांधी जी लाइफ में तब्दीली कीअं आई। गांधी वॾो वकील हो ऐं साउथ अफ्रीका में वकालत कंदो,
तमामु इहो तव्हांखे गांधी जो नमूनो तव्हां ॾिठो आहे, चादर पातल ऐं लठत में। गांधी कंहिं ज़माने में पाईंदो ई कुर्सूट हो, तमामु ख़ुशि लिबास माण्हू। जो गांधी हमेशह ईअं कोन हो। गांधी हिकिड़े भेरे साउथ अफ्रीका में चढ़ियो रेल में, हाणे वॾो वकील हो, पैसे वारो माण्हू। त गांधी जॾहिं चढ़ियो रेल में त हिन वरिती टिकट फर्स्ट क्लास जी, वॾो वकील हो। त जॾहिं उहो चेक करण वारो आयो टिकट वारो अंग्रेज़, छो त अफ्रीका में बि कानूनी हुई, त गांधी खे चई तूं हिते कीअं वेठो आहीं फर्स्ट क्लास में? गांधी चयो बाबा मां वकील आहियां वॾो, मां टिकट वरिती आहे। हुन चयोसि त हिते फ़क़ति गोरा वेही सघनि था, हिंदुस्तानियुनि खे ऐं कारनि खे असां सां गॾु वेहण जी इजाज़त न आहे। हुन घणेई बहस कयो, गांधीअ खणी हिकिड़ी वियो ॿार। इहो वाक़ियो हो जंहिं गांधीअ जी ज़िंदगी तब्दील कई। गांधी चयो हू जहिड़ो माण्हू जेको हेॾो वकील आहे, बरतानिया जो पढ़ियल आहे ऐं पैसे वारो बि आहे, जीअं मूंसां बि हिन जो इहो असरु आहे त पोइ आम माण्हू सां छा कंदा हूंदा आहिनि। गांधी सामान ॿधो हिन सां गॾु ऐं गांधी को रहियो ई। असांजे सिंध जो माण्हू हिकिड़ो बैरिस्टर रईस गुलाम बुर्गली, तमामु हिकिड़ो वॾो माण्हू, असांजे सबक़ हुअणु खपनि, निसाब में हुई जा। ऐं अफ़सोस त उहो जवानी मरी, 43 साल मरी। जेको हुजे हा त हिन ॻाल्हि जा ग़ालिब इम्कान आहिनि त हे जेको लियाकत अली ख़ान वज़ीर आज़म थियो, इहो कोन थियो, उहो थिए। छाकाणि त ऑल इंडिया कांग्रेस जो सेक्रेटरी जनरल हो, मरकज़ी, ऐं तमामु वॾो माण्हू। उन जी ज़िंदगी में बि अहिड़ो ई वाक़ियो आहे। बैरिस्टर बुर्गली हैदराबाद खां पंहिंजी फैमिली सां आयो पए त मींहुं वसी, इहो वाक़ियो न ॾिठो, मींहुं वसी त जेका स्टेशन हुई हैदराबाद जे पासे में, उते हिकिड़ो ई कमिरो हो। त बैरिस्टर अञा रईस बुर्गली बैरिस्टर कोन थियो, मकान पढ़ी कोन, उहो वकील बसि वॾेरो ज़मीनदार नौजवान हो। त उहो अंदरि वेठो, अंग्रेज़ लॻियो पंहिंजी फैमिली, उते मींहुं वसियो पए। त अंग्रेज़ चयो स्टेशन मास्टर खे त ख़ाली कराए त मां अंदरि अचां पंहिंजी फैमिली सां। त हुन चयो त रईस बुर्गली हिते आयल आहे, उहो वेठो आहे। हुन चयो रईस बुर्गली कहिड़ी औकात, कहिड़ो ॿार? रईस बुर्गली खे स्टेशन तां घरवारीअ समेत ॿार कढी छॾियो। त हुन सम्झो घणा मां 9000 एकड़ जो मालिक, हेॾो वॾो ज़मीनदार, ऐं जे मूंसां बि नंढी इहा हालत आहे त पोइ बाक़ी आम माण्हुनि सां छा थींदो हूंदो। रईस बुर्गली वापसि घर आयो, पीउ खे चई ज़मीनदारी खे बाहि ॾे, मां वञा थो पढ़णु इंग्लैंड। वियो इंग्लैंड पढ़णु, बैरिस्ट्री करे आयो, वॾो वकील थियो, सियासत में आयो ऐं ऑल इंडिया कांग्रेस जो सेक्रेटरी। हिकिड़े वाक़े तफ़रीक़ जे हुनजी लाइफ खे अहिड़ा समय वाक़ ॻाल्हि ॿुधायूं था त इहा जेका डिस्क्रिमिनेशन आहे। आख़िरी ॻाल्हि मां कहिड़ी ॻाल्हि पूरी थो कयां 2 मिंट में, त सेक्युलर फ़र्क़ु छा ऐं इहा शइ तव्हांजे लाइ आम आहे वधीक, छो त तव्हांजे समय इहा ई शइ फ़िलहाल फिलवक़्तु तव्हांजे हथ में स्टेट त कोन्हे, ऐं हे जेको समाज आहे उहो फ़िलहाल तव्हांजे हथ में न आहे फ़िलहाल, पर तव्हांजी ज़ात त तव्हांजे हथ में आहे। इन करे सेक्युलर फ़र्द जो मतिलबु आहे त उहो फ़र्द जंहिंजी ज़िंदगीअ जो पॉइंट ऑफ रेफरेंस मज़हब हुजे। ऐं हाणे तव्हां सम्झी विया हूंदो त इन जो मतिलबु छा आहे। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, इन सॼी ॻाल्हि खे चइबो आहे सेक्युलरिज़म। ऐं असां ही इन करे था सब्जेक्ट बार बार पढ़ायूं त पाकिस्तान में टेबू आहे हिन ॻाल्हाइणु। पाकिस्तान जी का यूनिवर्सिटी पढ़ाई कोन थी, पाकिस्तान जे कंहिं निसाब में ज़िक्र न आहे, पाकिस्तान जे यूनिवर्सिटी में कोन था पढ़ाइनि, नालो कोन था खणनि न थियो। इन करे असां सम्झा जेका मज़हबी इंतिहा पसंदी वधी आहे पाकिस्तान में, जेका फ़िरक़े वारियत वधी आहे, जेका मज़हब जे नाले में जेका इंतिहा पसंदी आहे उहा इन करे वधी आहे जो पाकिस्तान सेक्युलर मुल्क न आहे, हे मुआशिरो सेक्युलर न आहे ऐं अञा सेक्युलर फ़र्द जी तामीर न थी। त इहो हाणे तव्हां जो कमु आहे त तव्हां रती सही वारी ॻाल्हि त तेसीं भॻे साईं भेर जेसीं रतो रास्ते, जेसि ताईं इहे ज़मानो बदिलिजे, जेसि ताईं रियासत अहिड़ी थिए, तेसि ताईं तव्हांजी ज़ात तव्हांजे हथ में आहे, तव्हांजो घर तव्हां वटि आहे,
तव्हांजा दोस्त तव्हां सां आहिनि, तव्हांजो आसपास जो माहौल आहे। इन करे जेतिरो सेकुलर सोसाइटी